दोस्तों जनाज़ो पंहिंजे हिकिड़े माण्हूअ खे पाण में मीटिंग कयो ही पाण के मुस्लिम वॾो पीर तो समझे लिहाज़ा पाण हिकिड़ो मज़ाक ठाहियो जीरो माण्हू संदूक में खणी हलो ख़बर वठो इन पीर खे ख़बर पए थी या नथी पए उथी टी तकबीर चौथी तकबीर ते उथी भॼंदो पाण ताड़ियूं हणंदा ही कहिड़ो पीर आहे मुस्लमाननि जो पर मुंहिंजा दोस्तो वो मज़ाक उन्हनि खे गले पइजी सोनो दस्तगीर रहमतुल्लाह अलैह दरबार में आया साईं जनाज़ो खणी आया हूं साईं फरमाया अब्बा को मौलवी को मुल्लो को आलम को मुफ्ती निहारियो दस्तगीर जनाज़ो नथो पढ़ाए फहो यंजुरु मिन नूरिल्लाह वे दिसंदा अल्लाह जे नूर सां सुभान अल्लाह दिलवारी अखियन सां दिसंदा दिलवारे कन सां ॿुधंदा आहिनि मुंहिंजा दोस्तो असा के साईं मरोम वेचारे वसीयत कई हुई त दस्तगीर के तू जनाज़ो पढ़ा उन्हनि खे या ख़बर नाहे ये असलो काज़ी आ साईं फरमाया बाबा जनाज़ो मुल्लो आलिम दीन मौलवी गनी के ॾिसो फलाने के ॾिसो मूंखे छॾे ॾियो इन ॻाल्हि खे बाबा मुंहिंजा दोस्तो असरार कयो सोने फरमाया ठीक आहे वज़ू कयो बीठा शरीयत मुताबिक 3 मरतबा साईं फरमाया अब्बा जनाज़ो पढ़ाया हा साईं पढ़ायो इजाज़त साईं फरमाया अब्बा ॾिसो इशारा पे नहीं दिसो जनाज़ो पढ़ाया हाथ से पढ़ाया अब जनाज़ो पढ़ाया हाथ से पढ़ायो आखिरी साईं जो हाथ नथा मुड़न ता रख दस्तगीर ते मुंहिंजा प्यारा दोस्तो असा तवा नियत कंदा आहियूं त नियत कई मो अदा कया नमाज जनाज़ा फर्ज़ किफ़ाया साण चहन तकबीर जे सना इशारा वासे अल्लाह ताला दे दुरूद ऐं सलाम मथे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुआ ऐं सवाब वासे हाज़िर हिन मैयत जे अब इहो लफ्ज़ भी चवनायो पर आम मुफ्ती जे वादा न करे परवाह ना है आम मौलवी जे वादा न करे परवाह ना है पर ही दस्तगीर जे वादा न तो बिटाई तर्जमानी कया सुभान अल्लाह तो बुधाया सुभान अल्लाह ये ना अना तो सुभान अल्लाह बिटाई साईं फरमाया तो जोगी पंजी जुआ में अदा बनाए वेठा बाज़े माण्हू मुक्यो मीर दे जेको असलो हुयो काज़ी जडे गुर्ज़ हयस गाज़ी तो जोगी जुआ छडे वया सुभान अल्लाह बेद समझ में आयो जोगी पंहिंजे जुआ में बाजी बाजी माना मजाक रांद रूंद माने जोगी पंहिंजे जुआ में बनाए वेठा बाजी माण्हू मुक्यो मीर ने जो असलो हो काज़ी पोइ ही अल्लाह अकबर वारा गुर्ज़ जडे गुर्ज़ आयस गाज़ी जोगी जुआ छडे वियो पाण तकबीर चई हिकड़ी तकबीर चयो हाणे हे पिया पूछो एकवन के हां तो उथे ताड़ियों हणला होशियार जो पर या खबर ना आए तो जोगी जुआ छडे चुका है मुझा दोस्तों बुजुर्गो जे नकल चवंदा आहिनि त 4 हमरा पे नमाज पढ़ी टे पुछा बीठा चौथो इमाम त बे चयो दादा वज़ू सही कयो त हिकले वटि झूठ सही जी नमाज में गालाण जायज कोने त जी चयो था तू त नमाज में गालाए पियो जिनी गालायो त वरी पेश माम चयो शुक्र अल्हम्दुलिल्लाह मो कोन गालाए न त मुंहिंजी नमाज टुटी वञे गालायो पेश माम भी सही तो दोस्तों इन पान में पूछो हयो एकड़ी तकबीर थी एक ने इशारा कयो तो इशारा जो ताड़ी हण जो बी तकबीर थी कोन थियो थी तकबीर थी हां दिल में खौफ पैदा थियो अल्लाह छा थियो असा बी तकबीर ते उठी भजण जो चयो हो मुजा प्यारा दोस्तों खबर पैदी हुई त असल काज़ी आ मुजा प्यारा दोस्तों बुजुर्ग चौथी तकबीर चई मुझे सोने दस्तगीर सलाम वराए पाण फरमायो अबा इन मैयत के खणी वञी कब्रस्तान हवाले कयो
सुभान अल्लाह थोड़ी आया रुना साईं ऐसी जीरो कहे साईं फरमाया मुखे खबर हुई अदाम जरे दवा मदरसे खणी आया इयो गाल परेया पर जरे अवा पंजे घरन में वही करे तवा सलाह पे कई मु दस्तगीर के ओ भी खबर हुई सुभान अल्लाह वो तवा आया ओ भी मुके खबर हुई तवा एक पे ठुठ पे सो खबर हुई तवा पोया मजाक में के सो भी मुके खबर हुई ये हिन गाल ताई जिंदा हो दुनियत कई वो नियत पे कराई त नियत कयम त अदा कया नमाज जनाजा फर्ज किफाया साण चन तकबीर दे सना सारा वास्ते अल्लाह ताला जे दुरूद मथे नबी पाक इस्लाम जे पुजरे मोन चयो त दुआ ऐं सवाब वास्ते हाजिर यो लफ्ज के आलम के मुफ्ती के मौलवी के मुल्ले जे वाता निकरंद परवाह ना है पर वास्ते हाजिर है मैयत जे मा दस्तगीर चयोवा इनके वनी दफन कयो ही कयामत ताई न उठी सकंदो सुभान अल्लाह मुझा दोस्तों सुनो दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह जंजी अज यारें पिया ऐं बच्चन अल्हम्दुलिल्लाह कुरान पाक जो खत्मो कजो वा चवां तो मुबारकबाद जा लायकन हुए माइट जिन जा बच्चा कुरान पाक पढ़ी मुझा दोस्तों अवा के हदीस बुधाइन हदीस पाक में आ त इजा मातिल इंसान इन कत अनहु अमलो इंसान जरे मरी वेंदो आहे तो उन अमल मुनक़ता थी वेंदा मुनक़ता माना खत्म ना ये न तवा जेके कया करे आया मरण का पोइ खत्म थिया न मुनक़ता माना भी रहा तवा नमाज पे पढ़ी कब्र में नमाज ना है तवा रोजा पे रखया कब्र में रोजा ना है तवा हज पे कयो कब्र में हज ना है माना हज खैरात जेके कयो सो कयो उते भी रहा कब्र में सुमणा नुमतुल उरूस ऐलान थी लो सुम इए जी घोट सुमंदो या त जन्म जो विछाणो दिनो वेंदो मुजा दोस्तों उन ॾियारे अल यौम नख्तिमु अला अफवाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानो यक्सिबून उन ॾियारे जॾहिं असांजे वातन ते अल्लाह ताला मोहर हणी छॾींदो त ही वात गवाही न ॾे व तुकल्लिमुना ऐदीहिम हे असांजा हथ गवाही ॾींदा त मौला हिननि हे कम गुनाह में कया हुआ असांखे यूज़ कयूं हे पेर गवाही ॾींदा त हे असांखे फलाने गुनाहनि जे कमनि में खणी आवा मुंहिंजा दोस्तों अल्लाह ताला खे सभु ख़बर आहे जेकी